रमज़ान दौरान रोज़ा रखण अव्हांजी सेहत खे बहितर बणाए सघे थो, पर इन सूरत में जॾहिं सेहतमंद तरीक़ा इख़्तियार कया वञनि। सेहतमंद रोज़ो इन सूरत में मुमकिन आहे जॾहिं अव्हां सही मिक़दार में ऐं सही खुराक जो इस्तेमाल कंदा हुजो, जेका अव्हांजे हाज़मे वारे निज़ाम खे तेज़ रखे। जेकॾहिं अव्हां सही तरीक़े सां रोज़ा न रखंदा त अव्हांजे सीने में साड़ो, हाज़मे जा मसइला, पेट फूकजण, मादे जी तेज़ाबियत ऐं कब्ज़ी बि थी सघे थी। जॾहिं असां वाधू मसाला ऐं लूण गॾु खाईंदा आहियूं त इन सां असांजो मादो ठीकु नाहे रहंदो। ख़ासि तौर ते तरियल शयूं हमेशा हाज़मे खे तेज़ रखण में मदद नाहिन कंदियूं। हाज़मे जे मसइले जे हल लाइ फाइबर डॉक्टरनि जो तजवीज़ कयल बहितरीन इलाज आहे। फाइबर मेवनि ऐं भाॼियुनि में बि हूंदो आहे ऐं इफ़्तार ऐं सहरीअ में इन्हनि ग़िज़ाउनि खे शामिल करण जी कोशिश करियो त जीअं अव्हांजे पेट जो निज़ाम ठीकु रहे। अहिड़ियूं ग़िज़ाऊं जिन में सणब वधीक हूंदो आहे उहे हाज़मे जे अमल खे सुस्त करे छॾींदियूं आहिनि। इन लाइ घटि सणब इस्तेमाल करणु घुर्जे। कॾहिं कॾहिं अव्हां खाधो जल्दी खाईंदा आहियो छो त अव्हांखे इफ़्तार वक़्तु बुख लॻल हूंदी आहे या अव्हांखे सहरीअ में देर थी चुकी हूंदी आहे। पर जेकॾहिं अव्हांखे हाज़मो दुरुस्त रखणो आहे त खाधे खे आहिस्ते आहिस्ते चॿाड़े खाइण जी ज़रूरत हूंदी आहे। रमज़ान जे भलारे महीने में सहरी करण दौरान ॾहीअ जो इस्तेमाल ज़रूर करियो। इहा सेहत बहितर बणाईंदड़ ग़िज़ा आहे। हिन में हिकु प्रोबायोटिक आहे जेको सीने जे साड़े जा मसइला ख़तम करे थो। कोशिश करियो त खंडु घटि मिक़दार में इस्तेमाल करियो ऐं पाण खे हाइड्रेट रखणु ज़रूरी आहे। पाणी जी खोट पूरी करण लाइ अहिड़ा शरबत ज़रूर पियो। अव्हांखे निंड करण खां घटि में घटि 2 कलाक पहिरियां खाधो खाइणु घुर्जे ऐं पोइ कुझु न खाइणु घुर्जे। घणा माण्हू रमज़ान दौरान वर्ज़िश करण वारी आदत छॾे ॾींदा आहिनि, पर हाज़मो बहितर रखण लाइ वर्ज़िश जारी रखणु घुर्जे।